अस्सलाम वालेकुम। अॼु मां तव्हां सां शेयर कयां थी कपिड़े जा गुल ठाहिण जो तरीक़ो। कपिड़े जा मां पहिरियों बि 3-4 क़िस्मनि जा गुल ठाहिण सेखारे चुकी आहियां। अॼु वरी हिकिड़ो नओं प्रोजेक्ट आहे ऐं जेतिरनि क़िस्मनि जा मूंखे ईंदा आहिनि ओतिरा मां ज़रूरु वीडियोज़ ठाहींदमि ऐं तव्हां सां शेयर कंदमि। मूंखे उमेदु आहे तव्हांखे मुंहिंजो कमु वणंदो हूंदो ऐं महिरबानी करे जेकॾहिं तव्हांखे मुंहिंजी वीडियोज़ वणनि त कम अज़ कम हुनजी मोट ॾियो, जवाबु ॾियो या लाइक कयो या कोई कमेंट करे कुझु चओ। न वणनि तॾहिं बि चओ। ईअं जेका आहे मुंहिंजी जेका इस्लाह थींदी, जेका मुंहिंजी ग़लती हूंदी मां पंहिंजी सुधारे सघंदमि। तो आज मैं आपके साथ कपड़े के फूल बनाने का एक जो है तरीका शेयर कर रही हूँ। पहले भी बहुत सारे मैंने सिखाए हैं, मुझे उम्मीद है आपको पसंद आए होंगे। ना आए हों तब भी आप मुझे बताएं, मुझे गाइड करें। ठीक है। ही आहिनि कपिड़े जा गुल। ही ॾिसो, ही ठाहे मां कुझु ठाहियां पई ही उन ते मूं ही लॻाए छॾिया आहिनि। ठीकु आहे। ही पन कोन थी सेखारियां छो त इन पननि जो हिन महिल कमु कोई बि न आहे। ही मां गुल सेखारियां थी ऐं हिन जे विच में तव्हां ॾिसंदव त कोई 6 क़िस्मनि जा पर्ल्स लॻल आहिनि। विच में ही नंढा वॾा हर साइज़ जा डिफरेंट साइज़ जा पर्ल्स लॻल आहिनि। इन्हनि खे मुख़्तलिफ़ रंगनि में ठाहे सघिजे थो। हिकिड़ो इहो मूं तव्हांखे ॾेखारियो, हिकिड़ो ही ॾिसो, ही बि मूं हयो आहे कंहिं ते। ही शयूं ठही वेंदियूं त हिननि जी वीडियो वरी मां अलॻि सां शेयर कंदमि। पन मूं इहे अलॻि सां हया आहिनि, उन्हनि जे मथां मोतियुनि सां इहे ॾांडियूं ठाहे छॾियूं आहिनि। ठीकु आहे। हिन में बि उहे मुख़्तलिफ़ क़िस्मनि जा पर्ल्स मुख़्तलिफ़ साइज़ जा। ही ॾिसो ॻाढ़ो केॾो सुहिणो पियो लॻे। ठीकु आहे। हिन जे विच में बि अलॻि अलॻि साइज़ जा पर्ल्स लॻल आहिनि। ही ठहंदो कपिड़े जी पटियुनि मां। ठीकु आहे। ये कपड़े की पतली पतली पट्टियों में से बनाएंगे हम, और ऐसी पट्टियाँ जो किसी और काम में नहीं आती वो इस काम में आ जाएंगी। सनियूं सनियूं पट्टियूं जेके ॿिए कंहिं कम में न अचनि उहे हिन कम में कमु अची वेंदियूं। ऐं इन खां पहिरियों मां तव्हांखे ॾेखारे चुकी आहियां त नंढे खां नंढो पीस कपिड़े जो मां यूज़ कंदी आहियां, ज़ाया कुझु न कंदी आहियां। हाणे ही हिकिड़ो वॾो पीस आहे मुंहिंजे हिसाब में, पर हे डिफेक्टेड आहे। ही ॾिसो था तव्हां, हिन में डिफेक्ट छा आहे त ही टेढ़ो आहे, किथां टेढ़ो आहे, वेकिरो आहे, किथां सन्हो आहे। हिकिड़ो घटि वधि साइज़ जी हिकिड़ी कपड़े की पट्टी है। ये जो है एक बज़ाहिर किसी काम की नहीं है, क्योंकि कहीं से पतली है कहीं से चौड़ी है, तो मैं इसका क्या करूं। ऐसी पट्टियों में से मैंने ये फूल बनाए हैं। तो जेकॾहिं तव्हां वटि हेतिरी वेकिरी पट्टी न बि हुजे, हिन खां अगरि सनियूं पट्टियूं आहिनि तॾहिं बि तव्हां उहे 2-3 पट्टियूं, फ़र्ज़ु कयो एतिरी सनी पट्टी आहे तव्हां वटि, अगर ऐसी पतली पट्टी हो तब भी 2-3 पट्टियों को मिला लें ताकि वो कम से कम 1-1.5 इंच चौड़ी हो जाए। ही असां पट्टी खई आहे, इन जे लाइ असां मैचिंग धागो खणंदासीं ऐं जॾहिं बि कमु कयो जेतिरनि रंगनि जो तव्हांखे कमु करिणो हुजे ओतिरनि रंगनि जा धागा डिफरेंट सुयुनि में विझी रखी छॾियो। हमेशह हिक खां वधीक सुयूं हुजनि त सुठी ॻाल्हि आहे। ठीकु आहे। सो हाणे सभ खां पहिरियों असांखे छा करिणो आहे, हीउ ॾिसो धागो तव्हांजो रेडी हुजे। ये कपड़े का पीस जो मैं ले रही हूँ, किसी भी एक तरफ से आप शुरू कर सकते हैं। ठीक है। ये देखिए, इसको हमें यूं रोल करना है। हिन खे असांखे ईअं मोड़णो आहे, वेड़णो आहे। ॾिठो, खोलियां थी मां हिनखे, वरी थी कयां। हिन पट्टीअ खे असां हीअं मोड़ींदासीं। ठीकु आहे। ईअं मोड़े पहिरियों शुरू में हीअ ॾिसो असां हिन खे थोरो शेप ॾींदासीं, जीअं गुलाब हूंदो आहे विच मां, जैसे गुलाब का फूल होता है बीच में से, इस तरह इसको हम थोड़ा सा मोड़ लेंगे। मोड़ लिया। अब इसमें हम नीचे से पहले लगाएंगे टाँका। टाँको असां पहिरियों हणंदासीं हिन खे मोड़े करे त जीअं हेठां ही मज़बूत थी वञे ऐं खुले न, असां आसानी सां अॻियां कमु करे सघूं। कॉटन जो हे कपिड़ो आहे, थोरो थुल्हो आहे, तंहिंजे करे सुई थोड़ी ॾुखी थी निकिरे, पर का ॻाल्हि न आहे। अच्छा, ये देखिए इसका ये सेंटर बन गया, विच हिन जो ठही वियो। हाणे छा कंदासीं, हिन खे असां पट्टीअ खे वेड़ींदा वेंदासीं हीअं, ऐं हिन जे चौधारी रोल कंदा वेंदासीं। ये देखिए, इसको ऐसे, इस पट्टी को इस तरह से रोल करेंगे और इसके चारों तरफ लिपेटते जाएंगे और नीचे से इसमें टाँके लगाते जाएंगे। तो हिन खे मां जेतिरो वेढ़ियो आहे ओतिरा टाँका हणां थी तव्हांजे साम्हूं। ही हिन जो बैक साइड आहे। मूं तव्हांखे चयो त हीउ कपिड़ो मुंहिंजो कॉटन थोरो सख़्तु आहे, पर मूंखे ऑरेंज कलर जो गुल थो खपे, त इन करे मां इहो ठाहियां थी। सो तव्हांखे अंदाज़ो थींदो हूंदो त अगरि सुई थोरी ॾुखी बि निकिरे त इहो को एॾी मुश्किल ॻाल्हि न आहे जंहिंजे करे असां कमु छॾे ॾियूं।
सुई अगर थोड़ी सी मुश्किल से भी निकले तो कोई मसला नहीं है, कोई बड़ी बात नहीं है ये। ठीकु आहे, हीउ ॾिसो। हाणे वरी असां हिनखे रोल कंदासीं ऐं हिन जी चौधारी वेढ़ींदासीं। थोड़ा थोड़ा रोल करते जाएं, लेकिन एक बात का ध्यान रखें, इसको बहुत ज़्यादा मोड़ के पतला नहीं कर देना, यूं बिल्कुल रस्सी नहीं बन जाए। थोड़ा थोड़ा सा लूज़ छोड़े, हल्को हल्को ढिलो छॾियो, एॾो न हिनखे पटीअ खे रोल कयो जो सफ़ा सन्हड़ी पटी ठही वञे। हिनखे ॾाढो घणो सन्हो न थियणु घुरिजे। हाणे जेतिरा मूं ही वेढ़िया आहिनि उन जे हेठां मां टाका हणां थी। ही तव्हांखे ॾाढो वणंदो यकीनन। ऐं तव्हां ॾिसी चुका हो त ही केॾो सुठो पियो लॻे जॾहिं मां जेका इहा शइ ठाहियां थी हिन ते हयो आहे। कंहिं बि शइ ते हणी थो सघिजे, बैग्स ते हणी सघो था, ॿारनि जे कपिड़नि ते हणी सघो था, जेको तव्हांखे आइडिया अचे। अहिड़ा नंढा वॾा हर साइज़ में ठाहे सघो था, ज़रूरी न आहे वॾी साइज़ जा ठाहियो। मां जंहिं शइ लाइ ठाहियां पई उहा वॾी आहे शइ, इन लाइ मूं हुनखे थोरो वॾो ठाहियो आहे। हाणे हीउ ॾिसो, ईअं हिनखे वेढ़े ऐं चौधारी जेको आहे हिनजे असां टाका हणंदा वेंदासीं। इसको मोड़ते जाएंगे, लिपेटते जाएंगे, टांके लगाते जाएंगे, यूँ। इसको मैं कंप्लीट करती हूँ अभी, या थोड़ा सा आगे बढ़ाने के बाद मैं आपको दिखाती हूँ, क्योंकि अगर मैं पूरा आपके सामने करूँ तो वीडियो बहुत बड़ी हो जाएगी। ठीकु आहे, त अगरि सॼो कमु मां तव्हांजे साम्हूं कयां त वीडियो इलाही वॾी थी वेंदी। इन लाइ मां जेतिरो वेढ़ियो आहे हिनखे सिबी पोइ तव्हां सां शेयर थी कयां। हाणे हीउ ॾिसो, एतिरो मां ठाहियो आहे ऐं उहो ई सेम तरीक़ो। ऐं ॿियो हिन मां बि अंदाज़ो हणो त हीउ लूज़ आहे। ठीकु आहे, एॾो टाइट न आहे, घणो हिनखे टाइट न आहे रखिणो। हल्का हल्का टाका हणो त जीअं बसि हिक ॿिए सां ही फिक्स थी वञे, खुले न। त हिनखे अञा मां थोरो वॾो करणु चाहियां थी, छो त जंहिं पीस ते मूंखे हणणो आहे उहो मूंखे थोरो वॾो खपे। हीअ तव्हां बिल्कुलु नंढा नंढा ठाहे सघो थियूं। हींअर मूं वटि मौजूदु न आहे, न त जेके कार्ड्स हूंदा आहिनि, ग्रीटिंग कार्ड्स, असां जेके ईदनि ते हिक ॿिए खे ॾियूं था, सालगिराहनि ते। हाणे भली कार्ड जो रवाजु न आहे, पर मूंखे पोइ बि मज़ो ईंदो आहे, मां ठाहींदी रहंदी आहियां। त नंढी साइज़ जा बिल्कुल, जेतिरो 5 रुपए जो सिक्को हूंदो आहे, अॼुकल्ह वारो न, अॼुकल्ह वारो ॾाढो नंढो थी वियो आहे। ठीक है, तो इसको आप छोटा सा भी बना सकती हैं और उसको ग्रीटिंग कार्ड्स पे या किसी भी ऐसी पेपर की डेकोरेशन की चीज़ पे भी लगा सकते हैं। ठीक है, हाँ ॾिसो, ही मां हिनखे हेतिरो ही मोड़ियो आहे ऐं हिनखे हाणे मां हिन सां सिबी वेंदमि। ऐं टाका जेके आहिनि बैक साइड ते हणा आहिनि, फ्रंट आहे, हीअ हिनजो फ्रंट आहे सिधो पासो, हीअ हिनजो उबतो पासो आहे। ऐं उबते पासे में शायदि ॾिसो तव्हांखे टाका नज़र ईंदा हुजनि। टांके सारे बैक साइड पे लगाने, सीधी साइड को बिल्कुल साफ़ सुथरा रखना है। ठीक आहे, ही सुतो पासो। त हाणे ही जेतिरो हिस्सो ही मूं हिनखे वेढ़ियो आहे, हिनखे वरी मां पोएं पासे ॾांहुं टाका हणां थी। ठीक आहे, हाणे ही जेतिरो मूंखे खपे पियो साइज़ ओतिरो मूं ठाहे वरितो आहे। ये मेरी मर्ज़ी का साइज़ है, इसलिए अब इसको एक्स्ट्रा कपड़े को मैं काट लूँगी। ये ज़रूरी नहीं है कि जितना पीस है उसी का बना है, वो बहुत बड़ा बन जाएगा। ठीक है, उनखां सवाइ अगर तव्हांजी कपिड़े जी पट्टी खुटी थी पए, गुल तव्हांखे वॾो ठाहिणो आहे, त तव्हां हिन मां हिते जोड़ भी विझी सघो था। आप उसको जोड़ लगा सकती हैं अगर आपको दूसरी पट्टी चाहिए। और अगर पतली पतली 2 अलग अलग रंगों की पट्टियाँ मिलाएं तब भी वो एक खूबसूरत फूल बनेगा। ठीक है, हाँ हिन कपड़े के मैं थोड़ा कटियां थी, इसको थोड़ा सा हम बढ़ा के काटेंगे। ये थोड़ा मूं वधाए कटियो आहे, ॾिसो। हाँ इन जो वधियल कपड़ो है इनके असां मोड़े थोड़ो तरीके से हणंदासीं। ये पहले तो थोड़ा सा मोड़ लें इसको और फिर ये बैक साइड पे कर लें इसको। ठीक है, ये ॾिसो खोले छॾिया मूं वापस। इनके हल्को मोड़े, हल्का सा इसको यूं मोड़ लें और फिर ये पीछे की तरफ इसको रख दें और पीछे टांके लगा दें। हल्को मोड़े असां हिनखे जेको कटियल हिस्सो आहे उनजो थोड़ो पीस जेको आहे बैक साइड ते खणंदासीं ऐं पोइ असां उनखे टाका हणी छॾंदासीं त जीअं ही मज़बूत थी वञे। अच्छा, हिन जे विच में पर्ल्स मूंखे था वणनि, मां इन करे हणंदी आहियां। अगरि तव्हांखे पसंदि न अचे या तव्हां वटि अवेलेबल न आहिनि, पसंदि त हाणे ज़रूरु ईंदा, सुहिणा था लॻनि ॾाढा, पर जेकॾहिं तव्हां वटि मौजूदु न आहिनि त तव्हां ईअं ख़ाली बि ठाहे सघो थियूं। अच्छा, मैंने पर्ल्स लगाए हैं बीच में, तो अगर आप पर्ल्स नहीं लगाएं, ब्लैक कलर के मोती लगा लें तब भी ठीक है, वाइट ने ना हो तो ब्लैक मोती लगाएं। तो तव्हां कारा मोती भी हिन में हणी था सघो, उहा तव्हांजी पंहिंजी
पसंदि ते आहे ऐं पंहिंजी शइ जी मौजूदगीअ ते आहे। अगरि तव्हां वटि आहिनि पर्ल्स त वाह वाह, मां त कमु कंदी थी रहां, इन करे मां हिकु दफ़ो शइ वठंदी आहियां त मुंहिंजो इलाही टाइम उहे शयूं मुंहिंजूं हलंदियूं रहंदियूं आहिनि। ऐं त तव्हां ॾिसी सघो था त मूं वटि हिन में डिफरेंट कलर्स जा ऐं साइज़ जा पर्ल्स आहिनि, जंहिंमां कुझु मूं हिते अलॻि करे प्लेट में कढी रखिया आहिनि। ऐं साइज़ मां तव्हांखे पहिरीं ॾेखारे चुकी आहियां, मुंहिंजे हथ ते रखी मूं तव्हांखे ॾेखारिया। फुल साइज़ बि आहे ऐं बिल्कुलु हिन में सन्हे में सन्हो ई टाइनी, त हर साइज़ आहे, मीडियम साइज़ ऐं लार्ज साइज़ ऐं स्मॉल साइज़ ऐं बिल्कुलु टाइनी साइज़। असां पर्ल्स खे लाज़मी अछे धागे सां हणंदासीं। हीअ असांजो गुल आहे। हाणे सभिनी खां पहिरियों असां विच में हिकिड़ो वॾो अछो पर्ल हणंदासीं, सफ़ेद बड़े साइज़ का। उहो तव्हां पंहिंजे अंदाज़े सां हणंदव त तव्हांखे वॾो किथे हणिणो आहे, उनखां पोइ तव्हां नंढा नंढा किथे हणंदव, तव्हां पाण पंहिंजे हिसाब सां उन्हनि खे सेट कंदा वञो। अब ये जो मैंने बनाए हैं, इसमें आप देखें एक बड़ा, दो उससे छोटे, एक उससे छोटा, फिर दो उससे छोटे, फिर 3 बिल्कुलु छोटे। ठीकु आहे। हिन में तव्हां ॾिसो सफ़ा वॾो आहे, उनखां 2 नंढा आहिनि, हिकिड़ो अञा नंढो आहे, 2 उनखां नंढा आहिनि, वरी 3 बिल्कुलु नंढा आहिनि। त ईअं डिफरेंट साइज़ जा पंहिंजे हिसाब सां तव्हां हिन में जेको आहे सेट करे सघो था। सो हिन में असां ईअं हणंदासीं पर्ल्स। पर्ल्स के लिए आप वाइट धागा ले लें, या जिस रंग के आप पर्ल्स लगा रही हैं, हर कलर के अवेलेबल है मार्केट में। तो अगर आप लेकर आना चाहती हैं तो ले आएँ और उस हिसाब से इसमें सेट कर लें। और धागा फिर उसी रंग का होगा जिस रंग के आप मोती लगाएंगे। ये ॾिसो 3 हिन ते लॻी विया आहिनि, ॿिया बि ईअं हिन ते नंढा वॾा मिक्स करे मां लॻायां थी। ये ॾिसो हिन में बीड्स पर्ल्स मूं हणी छॾिया आहिनि, पर्ल्स लगा दिए मैंने। और ये जो मेरी मर्ज़ी का साइज़ है, अभी जिस तरह के ये पीसेस मैंने बनाए हैं ऐसे ही मैं किसी पे लगाने वाली हूँ। ठीक है। हाँ, हिन के हणने जो कहिड़ो तरीक़ो है, इसको लगाएंगे कैसे, तो इसको मैं लगाने का भी तरीका आपको बता देती हूँ। कि ये ॾिसो हिन जो बैक साइड, ये रेड कलर का फूल है, तो रेड टांके ही आप देख सकते हैं। ये गाढ़े रंग जा टाका तव्हां ॾिसी सघो था, मैचिंग धागे सां मां हणी वई आहियां। ऐं विच जेको आहे, विच ते को टाको न आहे। इसको मैंने पहले ग्लू से चिपकाया है। इसका सेंटर जो है वो मैंने सेंटर में ग्लू लगा के चिपका दिया, और फिर बाहर से जो है उसको रेड कलर के धागे से, मैचिंग धागे से टांके लगा दिए। ठीकु आहे। त विच जेको आहे उन ते मूं ग्लू या ग्लू गन सां तव्हां UHV ट्यूब बि हणी सघो था। न हणणु चाहियो त काई ॻाल्हि न आहे, तव्हां पूरे खे अंदरां ॿाहिरां विच ते टाका हणी वञो, बसि हिन खे फिक्स करिणो आहे जीअं खुले न। ही पन जेके आहिनि मूं फेल्ट मां ठाहिया आहिनि सिंपल, ऐं ही ग्रीन कलर जे मोतियुनि सां ई हिननि जूं ॾाढियूं ठाहियूं आहिनि। हे जेको कुझु मां ठाहे रही आहियां ॾाढो सुहिणो ठहंदो। सो मूंखे उमेदु आहे त तव्हांखे मुंहिंजो ही अॼु जो प्रोजेक्ट वणियो हूंदो, ऐं ज़रूरु ट्राए कजो ऐं मूंखे पंहिंजी राय ॾिजो त तव्हांखे ही कीअं था लॻनि। ही ॾाढा सुहिणा पिया लॻनि। मां तमामु शौक़ सां इहो कमु कंदी आहियां, ऐं उमेदु आहे त कोशिशि कंदव ऐं मूंखे हुनजो जवाबु ज़रूरु ॾींदो तव्हां कीअं लॻो आहे। हमेशह चवंदी आहियां प्यार सां कमु कयो, प्यार से जो काम किया जाता है उसका रिजल्ट बहुत अच्छा आता है। तो ये जो है प्यार से किया हुआ काम है। और हमेशा मैं कहती हूँ अपने टाइम का सही इस्तेमाल करें, पंहिंजे वक़्त जे सही इस्तेमाल जो ही नतीजो आहे। ठीकु आहे। त मां वक़्तु ज़ाया न कंदी आहियां। TV ॾिसंदे महिल ऐं जेका थोरी बि फुर्सत मिले, थोरो रेस्ट करण महिल आराम सां वेही ऐं पंहिंजो ही कमु करे वठंदी आहियां। सो तव्हांखे ज़रूरु ई वणियो हूंदो। पंहिंजी ॿोलीअ सां प्यारु कयो, पंहिंजे टाइम जो सही इस्तेमालु कयो, ऐं हमेशह प्यार सां कमु कयो। इंशाल्लाह वरी कंहिं ॿी कम जी वीडियो सां, कंहिं सुठी शइ सां असां वरी इंशाल्लाह मिलंदासीं। तेसिताईं अल्लाह वाहिद।